मेहर बिजली जी 20 कलाक लोड शेडिंग ट्यूबवेल फीडर की बंदिश खिलाफ आबादगार इतिहाद के सर से मुख्तलिफ गोठन के रहवासिन हबीब हुजूरी सद्दाम पंवर अमजद हुसैन तुनियो सिकंदर सोढर मजीद सोढर ऐं ॿियनि जी अॻवाणी में सेप्को ऑफिस अॻियां अनोखो एहतजाज। मुज़ाहिरीन गॾहक आहे उनखे पोश पाराए सेप्को अमलदारनि जा नाला लिखी शहर में गश्त कराए मुज़ाहिरीन मुसलसल बिजली की बंदिश शहर में 20 कलाक लोड शेडिंग ट्यूबवेल फीडर की बंदिश खिलाफ सेप्को ऑफिस अॻियां नारेबाज़ी कंदा रहा। मुज़ाहिरीन नेशनल प्रेस क्लब मेहर के साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सेप्को वारा शहरनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। शहर में 20 कलाक लोड शेडिंग ऐं ट्यूबवेल फीडर मुकम्मल बंद करे छॾियो आहे जॾहिं त बिजली की बंदिश सबबि शहर में पीअण जे पाणी की खोट ऐं कारोबार ठप थी वियो आहे। हुननि चयो त 20 कलाक बिजली बंद हुजण सबबि शहरी अज़ाब हेठि आहिनि। हुननि घुर कई त मेहर ऐं उनजे आसपास वारनि इलाइक़नि में बिजली की बंदिश ऐं 20 कलाक लोड शेडिंग वारो ऐलान वापसि वठी शहरनि खे बिजली ॾिनी वञे ऐं ट्यूबवेल फीडर। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।